वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ खेरा। हाँ खैर आहे भाऊ, तव्हांजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो अब्दुल रहीम। अब्दुल रहीम? जी अब्दुल रहीम अबड़ो। अब्दुल रहीम अबड़ो, काथे वेठा आहियो? ताजो दरो। ताजो देरो। हाँ त भाऊ हाणे मूंखे ॿुधायो त छा तव्हां सां मसइलो थियो आहे? भाई असां छोकिरी वटां खणी आया हुआ, पसंदि पे पंहिंजी ते छोकिरी बि राज़ी आहे। हा काथां खई अथव छोकिरी? नए ॻोठ मां। हाँ नए ॻोठ मां, नई पुल तां। नए उहे जेको नई पुल खां हेठां कहिड़ो ॻोठ आहे? नओं ॻोठ साकी जी वेझो जेको आहे? हाँ उहा कंहिंजी अदरी आहे? छा नालो आहे हुनजो? हुनजो नालो आहे पंहिंजो हसीबा। हसीबा? जी हसीबा। हा कनाला जी धीउ। अच्छा, जात जी जा केरु आहिनि? अबड़ा जात जा। तव्हांजा माइट आहिनि? जी जी। अच्छा, पोइ उहा छोकिरी माना अॻ में शादीशुदा आहे या छा आहे? न शादीशुदा कोन्हे का। अच्छा, उहे तव्हां राज़ ख़ुशीअ सां वठी आया आहियो? वठी बयान बि छोकिरी ॾिनल आहे, हुननि खे छोकिरा असांजे मथां। काथे बयान ॾिनल आहे? साईं हिते कोर्ट में बयान ॾिनो आहे, असां लिखायो आहे, मीडिया ते बि चाढ़ायो आहे। कोर्ट में? काथे? कहिड़े कोर्ट में बाबा निकाह नामो? हाँ हैदराबाद। हैदराबाद कोर्ट में तव्हां निकाह कयो आहे? जी जी। ऐं उहा लिखत तव्हां जेको आहे थाणनि ते हिते मोकिली आहे? जी जी थाणे ते मोकिली आहे उहा। असां हुननि केस ठोकियो आहे असांजे चोरीअ जो। कंहिं? चोरी करे आया आहिनि, 5 तोला सोन खणी आया आहिनि, 10 लख खणी आया आहिनि। अच्छा, जी जेको हुनजे आहे करे पुलिस भरियो आहे असां ते। कहिड़े थाणे ते केस आहे? मधुई थाणे ते। मधई थाणे ते? मधई थाणे ते कंहिं केस कयो आहे? कनाला अबड़े। उहे त होॾां जा न, नए ॻोठ आहे, नए पुल जी, त उहे हेॾे कीअं कंदा? हाँ? 2 छोकिरा बि असांजा पकड़ाया अथऊं हुते। काथे? जी थाणे मधुई ते 2 छोकिरा बि खणी आया आहिनि असांजा। काथां जा आहे तुंहिंजा, माना तुंहिंजे ॻोठ जा? जी जी उतां ॻोठ जा खणी आया आहिनि, नागर अबड़ो खणी आया आहिनि उतां। कॾहिं? सुबुह खणी आया आहिनि। सुबुह माना मधई जी पुलिस तव्हांजे ॻोठ ते रेड कई? हा रेड कई ॻोठ ते खणी आया। घणा माण्हू वठी आई आहे? 3 माण्हू मां सां वठी आया आहिनि, छोकिरे फोन कई 3 ॼणा खणी आया आहिनि। अच्छा, ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा खणी आया आहिनि 3 ॼणा। फरियादी जेको आहे उहो जॾहिं होॾां जो आहे न, उहा तव्हां खई बि त चोरी काथां जी लिखाई अथईं पोइ? तव्हां होॾां जी नए ॻोठ जी लिखाई आहे। नए ॻोठ मां तो चोरी कई आहे त उहो हिकु त हे जेको ॻोठ आहे तुंहिंजो ॻोठ कहिड़ो आहे? अब्दुल रहीम माशी छा नालो? पुलिस मोकिली आहे न, उहे पुलिस खणी वई आहे। न न, मां चवां तुंहिंजो ॻोठ जेको आहे हुनजो नालो छा आहे? हेलो हाँ ताजो देरो। ॻोठ जो नालो भाउ तुंहिंजो? ॻोठ जो नालो ताजो देरो। ताजो देरो? ताजो देरो त ताजो देरो थाणे जे हद में आहे न? जी त तूं माना वेठो ताजे तेरे थाणे जे हद में आहे, हो ॻोठ वरी नई पुल वारो अलाए कहिड़े थाणे जी हद आहे, त मधई पुलिस कहिड़े हिसाब सां ई तोखे तंग करे? इहा ई ॻाल्हि आहे न, असां कहिड़े हिसाब सां खणी विया जी माण्हू। ऐं जेको आहे त जेको फरियादी आहे उन तुंहिंजे मथां जो फरियाद लिखाई आहे चोरीअ जी, त चोरी तूं काथां जी लिखाई अथई? काथां कई आहे तूं चोरी? उहा नए ॻोठ मां लिखाई, पंहिंजे घर मां जेको खणी वियो मुंहिंजो सामान। अच्छा जी ठीकु आहे। जेको आहे तूं केतिरा ॾींहं थी विया आहिनि तव्हां हुनखे जेको कोर्ट मैरिज कई आहे, कोर्ट में जेका शादी कई आहे? 5 ॾींहं में थी विया, 5 ॾींहं। 5 ॾींहं 6 ॾींहं थी विया आहिनि? जी जी। अच्छा ठीकु आहे, त पोइ तव्हां हुनखे अदड़ीअ खे ॾियो फोन। हसीबा हसीबा मेरे बच्चे ओए उधर मुझे आ रहा था हरी पता पता कौन सी मैंने भी बच्चे अब आना वाला है उन्होंने दिया। हाँ हाँ पुट तव्हांजो नालो छा आहे? जी मुंहिंजो नालो हसीबा आहे। हसीबा आहे। तव्हां काथे वेठा आहियो? जी असां नए ॻोठ जा आहियूं, हैदराबाद रहूं था। अच्छा त तव्हां नए ॻोठ जेको नई पुल वेझो साकी जी ॻोठ जे हिते रुख जे माना आस पास ॻोठ आहे, नओं ॻोठ? हा हा जी उहो ई ॻोठ। उतां जा आहियो त तव्हां जेको आहे हिन तां जो आया आहियो त कॾहिं आया आहियो, छो आया आहियो, छा मसइलो आहे?
से असांजे घर वारा शादी न पिया कनि हा हिन करे मां पंहिंजी पसंदि जी शादी कई। अच्छा हाणे चोरी जो इल्ज़ाम आयो अथव असां ते। अच्छा त तव्हांखे शादी हिन सां न पिया करणु ॾियनि या तव्हांजी उन्हनि सां डिमांड घर में का ॻाल्हि कई सही त मां हिन सां शादी करणु चाहियां थी? हा मां कई मां हिन सां शादी करणु चाहियां थी, न पिया करणु चाहिनि। छा पिया चवनि? चवनि पिया असां हिन सां शादी न कराईंदासीं, ॿिए कंहिं सां कराईंदासीं, दुश्मनी आहे हिन। अच्छा त तव्हांजो केरु माना अमर रुकावट पई बणिजे अबू ॿाहिरि केरु? अबू अबू रुकावट बणिजे पोइ बाक़ी अमर ऐं ॿाहिरि राज़ी हुया? न उहे न हुया राज़ी, उहे ॿिन्हिनि सां हुया पर उहे चवंदा न हुया। अच्छा त पोइ तव्हां जेको आहे इहो काऊं ॾींहं आहे तव्हां हिन सां गॾु आहियो? 10 ॾींहं थिया। 10 ॾींहं थिया। हाणे तव्हांखे मसइलो छा आहे? मसइलो इहो ई आहे त हाणे असां ते केस कयो अथनि, चोरी जो इल्ज़ाम आयो अथनि। कंहिं? जे मर्द ते चोरी जो इल्ज़ाम आयो अथऊं त 10 लख खणी आया। कंहिं इल्ज़ाम आयो आहे? मुंहिंजे थी आयूं आहे। तव्हांजे वालिद साहब? अच्छा त पुट तव्हां जॾहिं खां आया आहियो घरों निकिरी त हुन खां पोइ तव्हांजी का पंहिंजे वालिद सां अमर सां या भेनरुनि सां का ॻाल्हि ॿोल? न न कुझु बि न। त तव्हां हुननि खे ॻाल्हि ॿोल करे ॿुधायो त सही नी त मां राज़ ख़ुशीअ सां आई आहियां, तव्हां माना पीछो न कयो असांजो। न असां लॻल आहे त बसि मोबाइलूं ट्रेसिंग ते लॻल आहिनि। अच्छा पुलिस ॻोल्हे थी सिर्फ़ु। अच्छा तव्हां पढ़ियल लिखियल आहियो कुझु? जी न। तव्हां कुझु बि न पढ़िया आहियो? न अच्छा हुन खां अलावा अॻ में तव्हांजी का शादी वादी त न आहे थियल? न न। अच्छा ठीकु आहे। त हाणे तव्हांखे को इहो केस करायो आहे हिन खां अलावा का धमकी को मसइलो का ॻाल्हि? धमकी था ॾियनि। हा हिनखे धमकी था ॾियनि। अच्छा अच्छा ठीकु आहे ठीकु आहे जेका त ॾियोसि हिनखे भाऊ खे। हेलो हा भाऊ तव्हां जेको आहे इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे पुलिस तंग थी करे या तव्हांखे उन्हनि जे वारसनि मां बि ख़तरो आहे? हाणे असांखे पुलिस बि तंग थी करे, हुनजा मालिक बि तंग था कनि ऐं मुंहिंजा मामा बि तंग था कनि मूंखे। तोखे पंहिंजा मामा? पंहिंजा मामा बि, हुननि जा छोकिरनि जा मालिक बि। मामनि जा नाला छा आहिनि जेके तोखे तंग था कनि? शकील जमील सदीर। अच्छा इहे तव्हांजा मामा आहिनि सुधीर शकील ऐं जमील? जमील कदीर शकील। अच्छा ऐं हो हुनखे जेको आहे जेके अदड़ीअ घर वारा केरु था तव्हांखे तंग कनि? वालिद साहब आहे। वालिद साहब आहे बसि? ॿियो त कोई नथो परेशान करे न? न पुलिस जो ज़ोर आहे, मालिक असांजे छोकिरनि खे